अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां हाँ सैयद मुनव्वर आलम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंट ऑफ ऑर्डर। पॉइंट ऑफ ऑर्डर में अॼु असां सॼे सूबे सिंध में मेयर ऐं जेका मकानी चूंड थी आहे उन खां पोइ मेयर ऐं डिस्ट्रिक्ट चेयरमैन जो फ़ैसिलो थी चुको आहे ऐं उन जे हवाले सां अॼु प्रोग्राम कंदासीं। ख़ासि तौर ते जेको ख़ासि तौर ते जेको कराची जो माहौल आहे ऐं जेको कुझु कराची में थियो ऐं जीअं कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी मेयर मुंतखब करण में कामयाब थी वई, मुर्तज़ा वहाब कामयाबी हासिल कई, जमात इस्लामी जे मुक़ाबले में हाफ़िज़ नईम उर रहमान हाराइजी वियो ऐं हैदराबाद, मीरपुर ख़ास, लाड़काना, सखर, शहीद बेनज़ीराबाद तमामु ज़िलनि में डिवीज़न्स में मेयर ऐं चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अची चुका आहिनि। न सिर्फ़ु इहा तक़रीबन 98% डिस्ट्रिक्ट्स में 99 असां चई सघूं था 99% डिस्ट्रिक्ट्स में बि चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जा आया आहिनि। वॾे अंग में मकानी चूंड में जेका पार्टिसिपेशन थी ऐं उन खां पोइ जेका इलेक्शन थिया, इलेक्शन खां पोइ जेको माहौल हुयो काफ़ी गर्म हुयो कराची जी सूरत हाल जे करे, छो त जेका अक्सरियत हुई उहा जमात इस्लामी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इतिहाद कयो ऐं इन इतिहाद जी सूरत में जमात इस्लामी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो अंग 193 हुयो 193 ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अंग हुयो 173, त 20 जो फ़र्क़ु हुयो। पर 9 मई जो वाक़ियो थियो ऐं 9 मई में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेको रवैयो हिन मुल्क सां रियासत सां रियासती इदारनि सां कयो, उन खां पोइ जेका तब्दीली आई त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा अरकान मुनरिफ़ थी विया ऐं उन्हनि जमात इस्लामी खे सपोर्ट न करण जो फ़ैसिलो कयो। अॼु इहो ई थियो जॾहिं वोटिंग थी कराची में त हाफ़िज़ नईम उर रहमान खे 159 ऐं मुर्तज़ा वहाब खे 173 वोट पिया। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा तक़रीबन 34 नुमाइंदा चेयरमैन उहो पार्टिसिपेट उन्हनि न कयो। हाफ़िज़ नईम उर रहमान वॾी शिदत सां हिन जो उहो कयो आहे, मुखालफ़त कई आहे, मज़म्मत कई आहे त असांजी अक्सरियत हुई ऐं माण्हू उनखे स्नैच कयो वियो आहे असांखां। इहो ई सॼी जेका सूरत हाल हुई उन में अॼु सॼो ॾींहुं कुझु कशीदगी बि असांखे नज़र आई कराची में, त जमात इस्लामी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कारकुन आपस में उन्हनि में क्लैश बि थियो, पर सुकून थी वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मेयर मुर्तज़ा वहाब चूंडिजी वियो आहे ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सूबाई हुकूमत आहे ऐं सूबाई हुकूमत सां गॾु हाणे मेयरशिप कराची जी मिली वई अथसि, त कोऑर्डिनेशन भलो आहे, सुठो कमु थींदो। होप कयूंसि था त कराची में इहा सूरत हाल थींदी। हैदराबाद में बि त मिला मुक़ाबला काशिफ़ शोरो कामयाबु थी वियो, सखर में अरसलान शेख कामयाबु थी वियो। ख़ैरपुर जी ॻाल्हि कयूं, शहीद बेनज़ीराबाद ऐं लाड़काने जी ॻाल्हि असां कंदासीं। जेका सूरत हाल आहे उन में इंतिहाई अहम इहा ॻाल्हि आहे त हाणे इहो प्रोसेस कंप्लीट थी वियो, बजट बि थी वियो आहे, बजट हाणे अप्रूव थींदो सूबाई असैम्बली खां ऐं उन खां पोइ जेको मुख़्तलिफ़ अज़लनि में तरक़ियाती कम आहिनि, ख़ासि तौर ते हेठी सतह ताईं काउंसलर जो चेयरमैन जो हिकिड़ो जाल मौजूदु आहे, त इहो कमु हाणे रैपिड थी वेंदो ऐं जॾहिं हुकूमत हुजे सूबाई ऐं पोइ हेठि सॼो मकानी चूंड में तव्हांजो स्ट्रक्चर हुजे त तवक़ो इहा कयूंसि था त ज़रूरु तेज़ी सां कमु थींदो ऐं सिंध में इहा तब्दीली नज़र ईंदी। मुख़्तलिफ़ ज़िलनि खां छा सिचुएशन आहे, अल्ताफ़ चन्ना कराची के असांखे जॉइन कयो आहे, सॼो ॾींहुं कवरेज कई आहे KTN न्यूज़ ख़सूसी। अल्ताफ़ छा मनाज़िर हुया, वोटिंग कीअं हुई ऐं कहिड़ी पार्टी कामयाबु थी, अक्सरियत कंहिंजी हुई? सर बिल्कुलु अॼु कराचीअ जो जेको तख़्त आहे उनखे हासिल करण जे लाइ अॼु फाइनल राउंड थियो, जंहिंमें पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी जो हाफ़िज़ नईम रहमान में सख़्त मुक़ाबिलो रहियो ऐं मुक़ाबले खां पोइ जेका KMC जा जेके मेंबर हुया टोटल 366 मां 332 जेके मेंबर आहे उन्हनि वोट हासिल कयो। पीपल्स पार्टी जा जेके समेत नून लीग JUIF जा जेके टे जा जेके 173 मेंबर आहे उन्हनि वोट कास्ट कयो, जॾहिं त जमायत इस्लामी ऐं PTI जा इतिहाद जेके आहे उन्हनि जो 159 मेंबरनि जो जेको उन्हनि वोट कास्ट कयो। ऐं हिन वोटिंग वारे जेको मरहलो हो, उन मरहले में जीअं मुर्तज़ा वहाब जी अक्सरियत में वाद ईंदी वई त उन खां पोइ
ॿाहिरि जेको आहे सो कारकुननि विच में चकरियूं थियूं, पथराव थियो, उन में केतिरा ई जेके कारकुन आहिनि सियासी उहे गिरफ़्तार बि थिया, ज़ख़्मी बि थिया। ऐं हुन खां पोइ हीउ जेको इलेक्शन कमीशन जेका कुझु देरि पहिरियां जेके नतीजा पधिरा कया आहिनि उन में उनजो जेको इलेक्शन कमीशन जो रिटर्निंग जेको ऑफिसर हो उनजो इहो चवणो हो त हीउ जेको पीपुल्स पार्टी जो जेको मेयर जो उम्मीदवार आहे मुर्सा वहाब उन 173 वोट ऐं जेको डिप्टी मेयर जो जेको उम्मीदवार आहे उन बि 173 वोट जेको हासिलु कया आहिनि। ऐं जॾहिं त जमायत इस्लामी हाफ़िज़ नईम रहमान जेको मेयर जो उम्मीदवार हो उन 160 जेके आहिनि वोट हासिलु करे ॿिए नंबर ते रहियो। उन हवाले सां इलेक्शन कमिश्नर रिटर्निंग ऑफिसर जो चवणो हो त जेके जेको इलेक्शन वारो जेको माहौल हो पोलिंग वारो इहो ख़ुशगवार मूड में हुयो ऐं हाफ़िज़ नईम रहमान जो पिणु हुन पोलिंग अमल दौरान ख़ुशगवार मूड में नज़र आयो ऐं ॿाहिरि हिकिड़ियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे ऐं अंदरि जेको आहे अहिड़ी का बि ॻाल्हि न हुई। उन हवाले सां ॿाहिरि जेके चकरियूं पुलिस बि रेंजर्स जी वॾी नफ़री पइजी वई, उनखे सूरत हाल ते ज़ाब्तो आंदो वियो। ऐं जीअं जीअं इलेक्शन जेको रिटर्निंग ऑफिसर हो उनजी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ हाफ़िज़ नईम रहमान ॿाहिरि आयो, कारकुननि जेको आहे पीपुल्स पार्टी जे मुखालफ़त में नारा हया ऐं हुनजो चवणो हो त हीअ जेका आहे धांधली थी आहे ऐं जेके PTI जा जेके मेंबर आहिनि उन्हनि खे हिरासा करे ऐं ॻाढ़ी वाणी उन्हनि खे हिते नहांदो वियो। उन हवाले सां हुनजो चवणो हो त हीअ जेके कराचीअ जे हक़ ते कंहिंखे बि धाड़ो हाणे न ॾिनो वेंदो। हाफ़िज़ नईम रहमान जो इहो चवणो हुयो। पर ॿिए पासे खां आसिफ़ अली ज़रदारी ऐं ॿिया जेके पीपुल्स पार्टी जा अॻवान आहिनि सईद गनी ऐं ॿियनि उन्हनि जेके अल्ताफ़ मेयर आहे ही किथे चूंड किथे थी, कहिड़े स्पॉट ते थी ऐं ॿाहिरि ॿुधूं था त कुझु क्लैश बि थियो? जी बिल्कुलु, ही आर्ट काउंसिल कराचीअ में हूअं ही जेका चूंड ही मेयर वारी या थियणी KMC सिटी हाल में, पर बरसाति जी जेका मौसम जी सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे कराची जो जेको आर्ट काउंसिल पाकिस्तान आहे उन में ही जेको वोटिंग जो अमल सुबुह 9 वॻे खां इहो जेके मेंबर हुया उहे अचणु शुरू थिया। 11 वॻे हिननि ऐलान कयो त जेको मेंबर 11 ताईं अंदरि दाख़िल थी वेंदा उहे ई वोट कास्ट करे सघंदा, जेकी ॿाहिरियां आहिनि उहे वोट कास्ट करे न सघंदा ऐं हुनखे गेट खे ताला लॻाए विया। उन खां पोइ जीअं ही वोटिंग जो अमल शुरू थियो ऐं थोरी देरि खां पोइ जॾहिं इहा अंदरां ख़बर पई ज़रियनि खां त मुर्सा वहाब जेको मेयर जो उम्मीदवार आहे पीपुल्स पार्टी जो उहो वॾी अक्सरियत सां कामयाबु थी रहियो आहे त ॿाहिरि जमायत इस्लामी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जमायत इस्लामी जे कारकुननि ॿाहिरि कैंपूं क़ाइमु करे छॾियूं जॾहिं त पीपुल्स पार्टी जे कंहिं बि क़िस्म जी असांखे उते का कैंप नज़र कोन आई। ऐं जॾहिं उन्हनि खे ख़बर पई, जॾहिं TV चैनलनि रिपोर्ट कयो ऐं उन खां पोइ उन्हनि खे ख़बर पई त जमायत इस्लामी जी शिकस्त थी रही आहे त कारकुननि हिक ॿिए ख़िलाफ़ नारेबाज़ी कई ऐं उन्हनि में चकरियूं थियूं, हिक ॿिए मथां पथराव बि थियो, हिक गाॾीअ खे नुक़सानु पहुतो ऐं 6 जेकी कारकुन आहे उहे ज़ख़्मी थिया। 18 खां वधीक जेके कारकुन आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ थाणनि अंदरि उन्हनि खे मोकिलियो वियो। पोइ पुलिस ऐं रेंजर्स जी वधीक नफ़री बि तलब कई वई त जीअं हिन सूरत हाल खे मुंहुं ॾेई सघिजे। हुन वजह सां DIG इरफान बलोच सां बि ॻाल्हि ॿोल थी। असांखे हुनजो चवणो हो त जेके चूंड अमल आहे इहो साफ़ शफ़ाफ़ नोटिफिकेशन थी वियो या अञा नोटिफिकेशन थींदो इलेक्शन कमीशन कंदी? इलेक्शन कमीशन जेका कुझु देरि पहिरियां प्रेस कॉन्फ्रेंस कई उन में उन्हनि नतीजा ज़ाहिर कया आहिनि, जेके बाज़ाब्ता जेके नतीजो आहे उहो सुभाणे जेको नज़र अब्बास आहे। ठीकु आहे अल्ताफ़, थैंक यू वेरी मच। मुर्तज़ा वहाब कामयाब थी वियो, कराची में मेयर थी विया आहिनि फर्स्ट टाइम। सलमान मुराद डिप्टी मेयर जो उम्मीदवार हुयो, सलमान मुराद भी कामयाब थी वियो। सलमान मुराद पहिरें मलीर जो लास्ट उन में टेनवर में चेयरमैन हुयो डिस्ट्रिक्ट मलीर जो। सलमान मुराद भी हिकिड़ी मलीर जी हिकिड़ी वॾी शख़्सियत अब्दुल्ला मुराद जो पुटु आहे ऐं ज़रूरु इहो कॉम्बिनेशन बहितरीनु कमु नज़र ईंदो ऐं असां उमेद इहा था कयूं। ऐं ॿियनि ज़िलनि में छा सूरत हाल आहे आफ्टर अ शॉर्ट ब्रेक वठूं था हिते, पोइ ॿियनि ज़िलनि में छा सूरत हाल आहे उहो तव्हांखे अपडेट कयूंसि था आफ्टर शॉर्ट ब्रेक।
वेलकम बैक नाज़रीन। असां मेयर ऐं डिस्ट्रिक्ट चेयरमैन जेका इलेक्ट थिया आहिनि उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था। कराची जी सूरत हाल तव्हां ॿुधी, अल्ताफ़ चन्ना असांखे अपडेट कयो KTN जे नुमाइंदे। ख़ैरपुर सभ खां वॾो डिस्ट्रिक्ट आहे ऐं उते छा सूरत हाल आहे, इंतिहाई अहम सियासी तौर ते बि डिस्ट्रिक्ट आहे, त छा उते छा सूरत हाल आहे। असांखे जॉइन कयो आहे KTN जे नुमाइंदे ख़ादिम जुनेजो साहब। ख़ादिम, छा सूरत हाल रही, को मुक़ाबिलो हुयो या बिला मुक़ाबिला कामयाबी थी वई, केरु आयो आहे डिस्ट्रिक्ट चेयरमैन ते ऐं टाउन ते? महिरबानी सैद मनोहर आलम साहब। ॻाल्हि इहा आहे त ख़ैरपुर तमामु जेको आहे सो वॾो ज़िलो आहे, सियासी मज़हबी तारीख़ी ऐं जग्रफ़े जे हवाले सां। थोरो तव्हांखे जो टाइम वठंदासीं त हिन में डिस्ट्रिक्ट काउंसिल, 3 म्यूनिसिपल कमेटियूं, 20 टाउन कमेटीज़ ऐं 88 जेके आहिनि यूनियन काउंसिल्स आहिनि। अॼु जेका ही नामिज़ थियल हुया चेयरमैन वाइस चेयरमैन, जंहिंमें अॼु जेको सचल ऑडिटर हॉल में जेको वोटिंग वारो अमल थियो आहे, चूंड अमल थियो आहे, उन में नादर शौकत राजपर जेको आहे सो चेयरमैन थियो आहे ऐं सैयद फर्द अली शाह जीलानी जो जावेद शाह जीलानी जो फर्ज़ंद आहे फर्द शाह, उहो वाइस चेयरमैन थी विया आहिनि। ऐं इन प्रोसेस में 108 जेके आहिनि उन्हनि जेको आहे सो वोट खिया आहिनि ऐं GDA तरफ़ां 18 वोट जेके आहिनि ऐं 4 जेके आहिनि उहे गैर हाज़ुर ॼाणाया विया आहिनि। अहिड़ी तरह जेको आहे नादर शौकत राजपर चेयरमैन चूंडिजी वियो आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल ख़ैरपुर मीरस जो, ऐं वाइस चेयरमैन फर्द थियो आहे। ऐं हिन में एॾी मुक़ाबले जी ॻाल्हि कोन आई, पर पोइ बि हिकिड़ो प्रोसेस वारो अमल थियो। हाणे ॾिसजे इहो म्यूनिसिपल कमेटी में केरु आयो? म्यूनिसिपल कमेटीअ में हिते जेको आहे सो उहा डॉक्टर यार मोहम्मद फुल पोटरो ऐं वाइस चेयरमैन जेको आहे मुनीर अहमद मंगी, इहे पीपुल्स पार्टीअ जे हिमायत याफ़्ता हुया ऐं इहे तमामु वॾी अक्सरियत सां जेके आहिनि उहो, छो त 2 या 3 वोट हुया। बाक़ी छा था ॾिसो कुझु एनर्जेटिक तव्हांखे क़यादत लॻे थी, यंग नादिर कुझु करे सघंदो? असां लास्ट हुन में शहरियार वसान हुयो, को अहिड़ी ख़ासि कारकर्दगी असांखे नज़र न आई ऐं को ख़ैरपुर में को अहिड़ो कमु असांखे बल्दियाती हवाले सां त का अहिड़ो नज़र न आयो। तव्हां छा था सम्झो? हाणे मनोहर आलम साहब ॾिसो नी, ओवरऑल जेका कारकर्दगी माज़ीअ वारी जेका चेयरमैन डिस्ट्रिक्ट जा हुया या प्लस हुया, उन्हनि जी एॾी ख़ासि नज़र न आई ऐं माण्हू इलाही मायूसी ऐं जो इज़हार उन्हनि कयो। पर हिन भेरे जेको आहे सो वरी तमामु हिकिड़ो अपसेट साम्हूं आयो आहे। अपसेट ईअं आहे त हूअं जेके सियासी घराना मंज़ूर वसाण साहब जो पंहिंजो ई आहे अज़ीज़ वेझो शहरयार ख़ान वसाण, उहो चेयरमैन हुयो ऐं उहे सियासी हिसाब सां, बसीरत जे हिसाब सां तमामु पुराणा इहे सियासी रहिया आहिनि। मंज़ूर साहब 70 वारे ॾहाके खां वठी जेको आहे सो सियासी रहियो। हाणे जेको नादर शौकत शिराज राजपर जेको थियो आहे, उहो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर ज़रूरु हुया। हिन जो वाल साहब बि जेको आहे सो काउंसिलर रहंदो अचे पियो, पर जेका ही चेयरमैनी वारी जेका मुनसिब आहे, हीअ जेका ज़िम्मेवारी आहे, इहा तमामु इंतिहाई अहम हुजे थी। छो त जेकॾहिं हिते 7 MPAs ऐं 4 MNAs जूं सीटूं हुजनि ऐं सभई जेकॾहिं ज़िले में हुजनि ऐं ज़िले जो चेयरमैन हिकु पासे हुजे त तमामु वॾी ज़िम्मेवारी हुजे थी। हेॾा नवशोरो फिरोज़ सां लॻे थो, लाड़काणी सां, सखर सां ऐं शिकारपुर सां, त हिन जी पखेड़े जे हिसाब सां हाणे जीअं चूंडके वारो परते अछड़ो थर न वञो त 88 यूनियन काउंसिल तमामु वॾियूं हुजनि थियूं। तव्हां अंदाज़ो लॻायो त ही वॾी ज़िम्मेवारीअ जो आलम हुजे थो ऐं जेकर त माण्हुनि जा मसइला हल थियणु घुरिजनि, पर इहो ॾाढो हुननि लाइ चैलेंज आहे। हाणे ॾिसूं त उन चैलेंज खे कहिड़े बसीरत सां, छो त जेका हिननि चेयरमैनशिप हासिलु कई आहे उन में तव्हां अंदाज़ो लॻायो, तव्हां सीनियर आहियो, त इहा केॾी माना अची वई, नवाण अची वई आहे त पहिरियां शिराज शौकत राजपर जो नालो अनाउंस थियो, वरी उन खां पोइ वरी जेको आहे हाणे हुनजो नंढो ब्रदर अची वियो। इहा बि सही आहे, ई त ठीकु आहे, इहो त सम्झी वियूं असां, पर मुंहिंजो पुछण जो इहो मतिलबु हुयो त माना हिन क्वालिटी जे अलावा त हू हिकिड़े सियासी ख़ानदान जो पुटु आहे, हिन जे अलावा तव्हांखे का क्वालिटी नज़र अचे थी? तव्हां हुते कमु कयो था, उन में को अहिड़ी क्वालिटी जो शहर तब्दील थी सघे, जो डिस्ट्रिक्ट तब्दील थी सघे, या को अहिड़ो विज़न तव्हांखे नज़र अचे थो, या बसि इहा ई क्वालिटी आहे त राजपर फैमिली आहे
ऐं हुनखे ॾियणी हुई छो त वसाण ऐं शाह फैमिली जेका आहे उहा MP MNA जे कोटे में आहिनि त हिननि खे एंटरटेन करिणो हुयो, इहो ई बसि रीज़न आहे? ॾिसो नी त ही वॾो चैलेंज आहे ऐं नवाणी आई आहे जेको त उहो नौजवान आहे ठीकु आहे, ॿियो एॾी सियासी बसीरत जेका आहे न उहा कोन्हे का, अलॻि ॻाल्हि कबी ऐं प्रोफेशनल थी ॻाल्हि कबी त हाणे हिते हिन लाइ वॾा चैलेंज आहिनि। ऐं KTN न्यूज़ पारां हुन सां बि ॻाल्हि ॿोलो हुन जॾहिं इहो चूंड वारो अमल जेको आहे उहो कामयाबु थियो, हुन चयो त मुंहिंजे लाइ जेको वॾे में वॾो चैलेंज आहे त मॉनसून जूं बरसातूं अचनि थियूं ऐं उहे कीअं था असां कवर कयूं, छो त माज़ीअ में इहो आहे अॻिली जेका बरसाति पई हुन तबाही मचाए छॾी, अञा ताईं पाणी जेको आहे न निकिरी सघियो आहे। इहा केॾी वॾी हिकिड़ी जेको आहे नालीअ जो मुज़ाहिरो थियो आहे। त हाणे हिन माहौल में हिन जी एॾी सीनियरसी न आई, एॾो सीनियरिटी हिन जी न आई सियासत जे दुनिया में, पर हाणे ॾिसूं त उहो चैलेंज इहे कीअं थो क़बूल करे। ठीकु आहे क़ादिम, असां सम्झी वियासीं त ही मुश्किल टास्क आहे। थैंक यू वेरी मच। खैरपुर डिस्ट्रिक्ट में छा सूरत हाल हुई, ख़ादिम जुड़ेजो असांखे आगाह करे पियो त कीअं उते खैरपुर इंतहाई अहम डिस्ट्रिक्ट आहे ऐं उते नादिर राजपर डिस्ट्रिक्ट चेयरमैन थियो आहे, त ही इंतहाई अहम सूरत हाल हूंदी त कीअं वसाण ऐं शाह फैमिली खे। लाड़काने में छा सूरत हाल आहे, KTN जो नुमाइंदे सरकश असांखे जॉइन कयो आहे। सरकश, छा सूरत हाल आहे, केरु केरु कैंडिडेट हुया, छा मुक़ाबिलो थियो या कोई मुक़ाबिलो न हुयो, बग़ैर कंहिं बिला मुक़ाबला कामयाब थी विया, छा सिचुएशन हुई लाड़काने जी? जी जी मां नाज़रीन खे ब्रीफ कयां त अॼु लाड़काने ज़िले जे अंदरि जेका सूरताल रही उहा इहा रही आहे त लाड़कानो हिकिड़ो इंतिहाई अहम सियासी तौर ते बि तारीख़ी तौर ते बि अहम ज़िलो आहे ऐं हिकु म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे। उन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे अंदरि वरी 4 टाउन्स आहिनि, उन खां अलावा 2 म्यूनिसिपल कमिटीज़ आहिनि जंहिंमें म्यूनिसिपल कमिटी नवदुरो, रतोदुरो ऐं वरी जेके ॿिया 4 टाउन आहिनि जंहिंमें गेरेलो ऐं पंहिंजो ख़ैर मोहम्मद आरिजा, ॿियो बाड्र ऐं डोकरी टाउन, ही 4 टाउन आहिनि जिन ते अॼु जेके असां इलेक्शन थी आहे। PP जे तरफ़ां जेको नामज़द थियल हुयो मेयर जो उमेदवार अनवर अली नवाज़ लोर ऐं डिप्टी मेयर हो मोहम्मद अमीन शेख, उनजे मुक़ाबले में जेके GDA जा उमेदवार बीठा हुआ उहे अॼु आया ई कोन इलेक्शन वारे ॾींहं ते, जिते ॻणप थी उते उहे पहुता ई कोन, छो त उन्हनि जो तइदाद कुल 3 हुयो, शायदि हू इन करे न आया। उन करे 32 मां 29 जेके वोट आहिनि उहे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में PP जा जेके नामज़द थियल मेयर ऐं डिप्टी मेयर आहे उन्हनि खे मिलिया ऐं उहे आसानी सां चूंडिजी विया। त वरी जेके मुखालिफ़ आहे GDA वारा उहे अॼु हिते आया ई न में, इहो त मुखालिफ़नि वटि 10 जेका पंहिंजो 58-59 जेके आहिनि उहे हुयूं पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि, त अॼु 57 जेके वोट आहिनि उहे पीपल्स पार्टी जो जेको कैंडिडेट आहे एजाज़ लेगारी ऐं वाइस चेयरमैन ते आहे असद लाइ भुट्टो, उन्हनि 57 वोट खणी ऐं ज़िले काउंसिल जे चेयरमैन वारी ऐं वाइस चेयरमैन वारी जेका सीट आहे उहा खटी आहे। बाक़ी 2 टाउन अहिड़ा हुया जंहिंमें हिकिड़ो डोकरी टाउन, ॿियो बाड्र टाउन, ॿई जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी हाराए वई आहे उते, छाकाणि त उते जेको GDA जो अॻुवान आहे या उन्हड़ ख़ानदान आहे उनजो घणो असरु रहियो आहे, त उते काउंसलर बि उन्हनि जा वधीक चूंडियल आहे। इन करे डोकरी ऐं बाड्र 2 टाउन असांजे ज़िले में अहिड़ा आहिनि जेके PP मुखालिफ़नि में आहिनि। बाक़ी जेके गेरेलो ऐं आरिजा टाउन हुया शहर खां ॿाहिरियां टाउन उहे बि पीपल्स पार्टी ॾे आया आहिनि। शहर जा जेके 4 टाउन आहिनि उहे बि पीपल्स पार्टी खटिया आहिनि ऐं मेयर, डिप्टी मेयर, चेयरमैन, वाइस चेयरमैन इहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा थिया। सरकश सही आहे, ठीकु आहे, हाणे उहा ई ॻाल्हि तव्हांखे रिपीट था कयूं, सही आहे, ठीकु आहे, खटी वई पाकिस्तान पीपल्स पार्टी। अहिड़ो को माण्हू तव्हांखे नज़र अचे थो जेको कुझु तब्दीली कंदो, या उहो ई लाड़काना बरसाति थींदी त सॼो ॿुॾी वियो, सड़कूं उहा ई सूरत हाल, हॉस्पिटल जी उहा ई सूरत हाल, माना त को अहिड़ो विज़न वारो माण्हू आयो आहे या बसि उहो ई बसि कमु हलंदो पियो? हाणे ॾिसो, पंहिंजो मनोहर आलम साहब लास्ट में बि असां इहा ॻाल्हि कईसीं त लाड़कानो जेको ज़िलो आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे क़यादत जे साम्हूं मतिलबु उहे सभु फ़ैसिला उते थियनि था ऐं उन ते वधीक उनजो फोकस रहियो आहे। जेको मेयर आहे हिन वक़्तु लाड़काने जो जेको चूंडियो आहे अनवर अली नवाज़ लोर, इहो पोएं दौर में ख़ैर मोहम्मद शेख सां गॾु डिप्टी मेयर जे उहिदे ते लाड़काने में रहियो, पर उनजी परफॉर्मेंस जेका आहे उहा का एॾी बहितर न रही आहे मेयर डिप्टी मेयर जी। माज़ी में बि लाड़काने में तव्हां ॾिठो जेका हालत हिन सरकश सभु एडजस्ट थियनि था त पोइ आवाम किथे एडजस्ट थिए? ॾिसो न, सभिनी खां वॾो सवाल इहो आहे न, तव्हां लाड़काने में बि ॾिठो त लाड़काने जो जेको वेझो माज़ी ॾिसो सफ़ा हाणे, छाकाणि त लास्ट जेका फ्लड आई ऐं बारिशूं थियूं उन में लाड़काने जी जेका क्रिटिकल कंडीशन हुई त 2 महीननि ताईं पाणी शहर मां न पई निकिरी सघे, जेका हितां जी ड्रेनेज आहे उहा ग्रेविटी ते आई ई कोन
ऐं प्लस में जेको ड्रेन आउट करण वारो सिस्टम आहे उहो बि सही कोन्हे। शहर हिकिड़ो चौक लॻो पियो सॼो। हाणे इन सॼे खे सुधारण जे लाइ इन्हनि शयुनि खे शहर जी तमामु वॾी हाणे आदमशुमारी वधी चुकी आहे। कुझु आबादियुनि वारा जेके इलाइक़ा आहिनि उते अञा ताईं शहरनि में जेको आहे शहर जे अंदरि पाणी नालनि जो रोडनि जो निकिरी थो बीहे रोडनि ते, त इहो तमामु घणो प्रॉब्लम थो रहे। ऐं हद दख़लनि वारो जेको इंक्रोचमेंट वारो मामिलो आहे उहो सिधो नथो थी सघे। उन खां अलावा हिते वॾी हॉस्पिटल आहे जेका उत्तर सिंध जी वॾे में वॾी हॉस्पिटल सरकश जी आवाज़ असांखे थोड़ी क्लियर कोन्हे। ऐं थैंक यू वेरी मच सरकश। लाड़कानी सूरत हाल तव्हां आगाह कयो त उहा ई सूरत हाल आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाब थी वई आहे। मेयर ऐं डिस्ट्रिक्ट चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अची चुका आहिनि, पर अहलियत इहा आहे त को उहा ई अहलियत आहे जेका सियासी हूंदी आहे, त कंहिंजे वेझा आहिनि ऐं कंहिं सियासी ख़ानदान सां ताल्लुक़ रखनि था। जी, हैदराबाद में छा सूरत हाल हुई? ऐं हैदराबाद इंतहाई अहम ज़िलो आहे तारीख़ी हवाले सां, त इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी फर्स्ट टाइम कराची में जीअं ईअं ई हैदराबाद में फर्स्ट टाइम पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मेयर कामयाब थियो आहे। कराची में जेका मेयर माज़ी में रहिया उहो डिस्कस थींदा आहिनि, चाहे नमतुल्ला ख़ान एडवोकेट जमात इस्लामी जो हुजे या मुस्तफ़ा कमाल हुजे MKM जो, त ही डिस्कस थींदा आहिनि, हिननि जा कम डिस्कस थींदा आहिनि। हैदराबाद में फर्स्ट टाइम पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मेयर आयो आहे। कराची में मुर्तज़ा वहाब आयो आहे। काशिफ शुरू हैदराबाद में आयो आहे। छा कमु करे सघंदी चैलेंज आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ? हिन ई हवाले सां असांखे जॉइन कयो आहे KTN जो नुमाइंदे इमाम बलाई हैदराबाद खां। इमाम, छा सूरत हाल आहे? कीअं चूंड रही ऐं छा मुक़ाबिलो थियो या बिला मुक़ाबला कामयाब थिया? वॾी महिरबानी सर। हैदराबाद में गुज़िरियल ॾींहुं जेके 5 टाउन आहिनि, टोटल हूअं त हैदराबाद में 9 टाउन आहिनि, जिन में 5 टाउन अनअपोज़्ड अची चुका आहिनि, ऐं जॾहिं त मेयर ऐं डिप्टी मेयर उहे बि अनअपोज़्ड अची चुका आहिनि। बाक़ी रहियो अॼु 4 टाउननि ते जेको मुक़ाबिलो, उन में जेके 2 पीपल्स पार्टी सां जेका आहे उहा खटे वई आहे। बाक़ी रहिया 2, जंहिंमें हिकिड़ो PTI खटियो आहे। बाक़ी रहियो हिकिड़ो जेको मेन शहर जे अंदरे इलाइक़े परेटाबाद वारो आहे। उन में हिक पासे आज़ाद उम्मीदवार आहे, ॿिए पासे PTI जो उम्मीदवार आहे। उन्हनि जो माज़ी ॿिन्हिनि जो MKM सां रहियो आहे। तंहिं करे उते अॼु वॾी जेका आहे ख़राब सूरत हाल रही। ऐं पीपल्स पार्टी ऐं उन सां गॾोगॾु जेके PTI जा उम्मीदवार हुआ, कारकुन हुआ, उन्हनि में झेड़ो थी पियो। झेड़े खां पोइ मुसलसल जेका पोलिंग हलंदी रही। उन हलण दौरान जेको आहे 5 वॻे जेको रिटर्निंग ऑफिसर आहे उन ऐलान कयो त जेका परेटाबाद टाउन कमेटी वारी जेका इलेक्शन आहे उन जो जेके चूंड नतीजा आहिनि, उन जो जेको नतीजो आहे उनखे इन सॼो अॼु सॼो ॾींहुं जेके झेड़े वारी सूरत हाल जे करे मुलतवी कयो वञे थो। ऐं जेके उम्मीदवार आहिनि उहे न पहुची सघिया आहिनि। ऐं अक्सरियत सां जेके 7 टाउन कमेटियूं आहिनि, जिन में पीपल्स पार्टी वाज़ह तौर जेको आहे खटे वई आहे, उन जा जेके उम्मीदवार हुआ चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन उहे खटे विया आहिनि। जॾहिं त मेन जेका शाह लतीफ़ाबाद वारे पासे आहे उते PTI अक्सर सां कामयाब थी वई आहे। ऐं वाइस चेयरमैन जेको हुयो उहो हाराए वियो, जंहिंखां पोइ जेको चेयरमैन हुयो उतां जो उहो अनअपोज़्ड आयल हुयो। ऐं ॿी सूरत तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में मियां सरफराज़ टाउन में जेको आहे PPA जो जेको उम्मीदवार हुयो बिलाल मुस्तफ़ा, उहो बिना मुक़ाबले कामयाब थियल हुयो। पर सैयद फयाज़ शाह जेको आहे उन जे हवाले सां उते मुक़ाबिलो थियो। अॼु बि जेको आहे उते फयाज़ शाह 21 वोट खणी कामयाब थी वियो आहे। उन सां गॾोगॾु मियां सरफराज़ टाउन ते अब्दुल जब्बार जतोई वाइस चेयरमैन ते उम्मीदवार रहियो, पर उहो बि अॼु खटी वियो आहे अक्सरत सां। ऐं उन सां गॾोगॾु सचल सरमस्त टाउन कमेटी आहे, उन में जेको आहे मियां जेको ताज वली आहे उहो चेयरमैन चूंडिजी वियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाइ चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जेका चूंड हुई, जंहिं करे जेको रिटर्निंग ऑफिसर आहे परेटाबाद वारी जेका पोलिंग ते जेको आहे झेड़े जी सूरत हाल रही। PTI ऐं उन सां गॾु जेके पीपल्स पार्टी जा जेके कारकुन हुआ उन्हनि में झेड़ो थी पियो। झेड़े खां पोइ जेको आहे चूंड मुलतवी थी आहे। जी अच्छा, ऐं मेयर जी ॿुधायो, मेयर फर्स्ट टाइम आयो आहे, केरु आयो आहे ऐं उन सां डिप्टी मेयर केरु आयो आहे? ऐं छा था ॾिसो, छा पाकिस्तान पीपल्स पार्टी
हैदराबाद माज़ी में जेको कमु थियो आहे मुख़्तलिफ़ मेयर जे हवाले सां, छा पाकिस्तान पीपल्स पार्टी में जेको उम्मीदवार आहे उन में को विज़न आहे, उहो कमु कंदो ऐं अहिड़ा कमु नज़र ईंदा त माण्हू ख़ुशि थींदा? सर अव्हांखे ॿुधायां त जेका मेयर आहे काशिफ़ खान शोरो, उहो बिना मुक़ाबले कामयाब थियल आहे। डिप्टी मेयर आहे सगीर कुरैशी, उहो बिना मुक़ाबले कामयाब थियल आहे। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे इन्हनि ॿिन्हिनि जे विच में जेको आहे मुक़ाबले वारी सूरत हाल हुई। पहिरीं TLP बीठी हिननि जे साम्हूं, पर TLP जा फार्म जेके आहिनि नामज़दगी उहे रद्द थिया, जंहिंखां पोइ हीअ अनअपोज़्ड अची चुका आहिनि। ऐं मेयर जो जेको विजन आहे उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। उन जे मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट शहर खे डेवलप करण लाइ हुन सोचा आहिनि। ख़ासि तौर ते जेको अहम मसइलो आहे शहर में पीअण जे साफ़ पाणी जो अवली, उहो हुननि जो चवणु आहे त असां हल कंदासीं। ख़ासि तौर ते लतीफ़ाबाद हुसैनाबाद वारे पासे हिकिड़ी नई स्कीम जेका आहे उहा जुड़ी आहे, जंहिंखां पोइ 4 टाउन कमेटियुनि खे उन जेका पाणी जी पीअण जी साफ़ पाणी जी सहूलियत आहे उहा बहितर मुयसरु थींदी। उन सां गॾोगॾु ॿिया जेके केतिरा ई फ्लाईओवर जा कम आहिनि उन हवाले सां बि हुन जेको विजन आहे उहो बहितरीन नज़र पियो अचे। ख़ासि तौर ते शहर अंदरि जेको ट्रैफिक जो वॾो औज़ार आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके रोडनि ते चौकनि ते इंक्रोचमेंट आहिनि, माण्हुनि पंहिंजा जेके हदूं वधाए छॾियूं आहिनि, उन हवाले सां हुन जो वॾो विजन आहे त उन्हनि खे क्लियर कराइबो। ऐं ख़ासि तौर ते शहर में जेको मेन पीअण जो साफ़ पाणी जो मसइलो आहे ऐं चौकनि चौराहनि खे जेको डेवलपमेंट करणु, ऐं उन सां गॾोगॾु हुन जो मेन जेको विजन आहे ख़ासि तौर ते हैदराबाद शहर खे बहितरीन बणाइण जे हवाले सां हुन जो विजन आहे। हाणे वधीक अॻिते हली ॾिसजे त उन ते अमल थिए थो या नथो थिए, त हिन वक़्तु जेकी हुनजी दावा आहे त शहर में जेको मेन साफ़ पीअण जो पाणी आहे पहिरीं अवली तरजीह बुनियाद ते उनखे हल कयो वेंदो। जी अच्छा, ऐं तव्हां सम्झो था त हीउ जेको हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे इहो एज मिलियो आहे ऐं शहर में जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वोट घटि हुयो, इहो जनरल इलेक्शन जेका थींदा उन में बि इन जो असरु पवंदो? बिल्कुलु सर अव्हांखे ॿुधायां त ख़ासि तौर ते माज़ी में जॾहिं बि हिते मेयर चूंडिजा आहिनि या यूनियन कमेटियुनि में अक्सरियत जेका रही आहे उहा MQM जी रही आहे। पर मौजूदा हालतुनि में MQM जे बाइकाट खां पोइ जेके कुझु उमेदवार PTI खां प्लेटफॉर्म ते बीठा, कुझु उमेदवार आज़ाद हैसियत में बीठा, कुझु ॿियनि पार्टियुनि तरफ़ां बीठा, त उन जो मतिलबु इहो बीठो त उहे साॻाई उमेदवार जिन पीपल्स पार्टी जे मुखालफ़त में हिते पंहिंजो नारो हयो, उहे ई तक़रीबन उमेदवार जेके आहिनि उहे पीपल्स पार्टी जे हक़ में अची विया। ऐं ख़ासि तौर ते जिन इलाइक़नि में सॼी उमिरि माज़ीअ में MQM जा जेके नुमाइंदा चूंडजंदा रहिया उहे पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते वेठा आहिनि, त हिन वक़्तु हैदराबाद शहर में जनरल इलेक्शन लाइ जेका पीपल्स पार्टी खे वॾे वॾी सहूलियत थी वई आहे, त उहे साॻाई जेके पीपल्स पार्टी जे जेके उमेदवार जेके बीठल आहिनि, जेके खटिया विया आहिनि, उहे ई हुननि खे जेका वर्क कराईंदा। त अहिड़ी सूरत हाल हिन वक़्तु नज़र पई अचे त जनरल इलेक्शन में बि पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां हिते नज़र खटींदड़ अचे पई। ठीकु आहे इमाम, थैंक यू वेरी मच। हैदराबाद जी सूरत हाल सां असां तव्हांखे आगाह कयो। ऐं हाणे कराची, खैरपुर, लाड़काणो, हैदराबाद इहा असां डिस्कस कयोसीं। डेफिनेटली शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर ख़ास ऐं सखर असांजा रहिजी विया आहिनि, उहो असां नेक्स्ट प्रोग्राम में छो त टाइम घटि आहे, इन करे हिते वठूं हिकिड़ो शॉर्ट ब्रेक खां पोइ इहो ई टॉपिक कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, पॉइंट ऑफ ऑर्डर में तव्हांखे भली कार चऊं था। ऐं कराची जो मेयर चूंडिजी वियो आहे, डिप्टी मेयर चूंडिजी वियो आहे, मेयर मुर्तज़ा वहाब, डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद। ऐं सलमान मुराद हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत आहे जेको मलीर में वॾो कमु कयो आहे। मलीर में लास्ट टेनवर में डिस्ट्रिक्ट चेयरमैन हुया। सलमान मुराद असांखे ज्वाइन कयो आहे। सलमान मुराद साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम। थैंक यू वेरी मच, बहुत शुक्रिया, आपने हमें मौका दिया। आज हम आपसे बात करेंगे, बड़ी कामयाबी है, पहले तो आपको बहुत मुबारक हो। खैर मुबारक। आप पहले भी मलीर में डिस्ट्रिक्ट चेयरमैन रहे हैं, आपके पास काम करने का भी तजुर्बा है। क्या इसी वजह से मुर्तज़ा वहाब के साथ आपको भी अटैच किया गया कि एक बड़ा आपका पास वसी तजुर्बा है सियासत का भी और उसके साथ काम करने का भी? क्या सोच के आपको बनाया, क्या जहन चल रहा है और किस तरह काम करना है आपने? देखिए, मैं सबसे पहले अपने कायद बिलावल भुट्टो जरदारी साहब का, को चेयरमैन आसिफ अली जरदारी साहब का और अदबी फरियाल साहिबा का मशहूर हूँ, जिन्होंने मुझ पर एतमाद कर मुझे कराची का डिप्टी मेयर नामजद किया है। और मैं
उनके एतमाद पर पूरा उतरने की कोशिश करूंगा। इंशाअल्लाह कराची शहर के लिए हम मिलकर इस शहर की खिदमत करेंगे। जो इश्यूज हैं कराची में, कराची की बेहतरी के लिए, कराची के इंफ्रास्ट्रक्चर के लिए, कराची के पानी के लिए, कराची की सीवरेज के लिए जो इश्यूज हैं, सिविक इश्यूज, उनको बेहतर करेंगे और इंशाअल्लाह ताला एक नए जज्बे के साथ चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब के विजन को लेते हुए कराची शहर के खादिम होकर खिदमत करेंगे, इस शहर की रौनकें बहाल करेंगे। सलमान साहब, क्या जहन में चल रहा है, किस तरीके से स्टार्ट लेना है, कौन सी सबसे पहले तरजीह प्रायोरिटी अगर हम कहें आपके लिए तो कौन सी है? पानी की फराहमी है या जी जी पानी का इशू है और दूसरे इश्यूज हैं। आपको अब काम ग्राउंड पे नजर आता हुआ दिखाई देगा। अब ये रोना धोना नहीं होगा कि हमारे पास इख्तियार नहीं है, हमारे पास फंड नहीं है। अब आपको इन चीजों से दूर रहकर कराची के अवाम की खिदमत करेंगे, कराची को लिसानियत से पाक करेंगे, खिदमत की सियासत करेंगे। ठीक है, एक तो ये इशू हो गया। क्या आप किस तरीके से देख रहे हैं? सबसे मेजर इशू पानी है और चेयरमैन साहब खुद कह चुके हैं भरे मजमे में पूरे मीडिया पे कि मैं खुद टैंकर डलवा रहा हूँ। क्या सहन में चल रहा है, किस तरह इस शहर को पानी की फराहमी आप करेंगे? K4 कितना तेजी से कंप्लीट होगा, उसके बाद कौन कौन से और जराए हैं? जी, ये K4 का बहुत बड़ा प्रोजेक्ट जो चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी और वजीर आजम शहबाज शरीफ साहब ने आदिया पिछले महीने उनका इफ्तिताह किया है। पीपल्स पार्टी इस शहर के लिए बल्कि पूरे मुल्क के लिए काम कर रही है और आपने देखा होगा 1.5 साल पहले मुर्तज़ा साहब एडमिनिस्ट्रेटर थे तो इन्होंने शहर के लिए बहुत से मेगा प्रोजेक्ट दिए, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स दिए, पार्क दिए, बहुत से मेगा स्कीमें अभी वो कंप्लीट के मराइल में है और आपको इंशाअल्लाह ग्राउंड में काम होता हुआ नजर आएगा, आपको चेंज होता हुआ कराची नजर आएगा। एक बड़ा मसला है जो कराची में खास तौर पे जो इंक्रोचमेंट का है सलमान साहब, बड़ी अगर बेतरतीब आबादी होगी तो आपको भी काम करने में मुश्किल होगी ना। छोटी छोटी गलियां अगर बना लेंगे, लोग कब्जे कर लेंगे, पार्क्स पे कब्जे कर लेंगे, तो क्या इंक्रोचमेंट को भी डील करने, क्योंकि SBCA नहीं है मेयर के पास, तो उसके लिए किस तरह से क्या कोई अच्छा कोऑर्डिनेशन बनाएंगे इदारों के साथ? सिंध गवर्नमेंट के साथ कोऑर्डिनेशन के साथ जो भी कच्ची आबादी है उनको बेहतर करने की कोशिश करेंगे और अब चाइना कटिंग नहीं होगा। हाँ, वो तो नहीं है, वो तो अब नहीं होगा वो तो नहीं होगा। अच्छा, एक और बड़ा जो प्रॉब्लम खास तौर पे हम मलीर में अगर देखें और जो हमारे सबर्ब एरियाज हैं वहाँ पे भी अगर हम देखें तो आपको कराची में कम ग्रीनरी नज़र आएगी। हालांकि आपके इलाके बड़े सरसब हुआ करते थे किसी ज़माने, वहाँ पे भी सोसाइटियाँ बननी शुरू गई हैं। प्लांटेशन का कोई, क्योंकि बड़ी ग्लोबल वार्मिंग है और जो जिस तरह माहौल तब्दील हो रहा है उसमें इस शहर को खूबसूरत बनाने के लिए भी कुछ सोचा है? जी, और ये भी काम कर रहे हैं और आपने देखा होगा कि ट्रीज भी लगाए, दरख्त वगैरह भी लगाए और इसके लिए काम सिंध गवर्नमेंट के साथ कर एक बेहतर एक मुकम्मली के साथ इस शहर की खिदमत करेंगे। अच्छा, ट्रैफिक के मामलात को किस तरह से देखते हैं? आपने बड़े जिक्र किए, वाकई हमने भी देखा कि बड़े ब्रिजेस वगैरह, अंडरपासेस बने हैं, मजीद कुछ पाइपलाइन में है, सोच रखा है? जी, मजीद कुछ पाइपलाइन में है, कुछ स्लो रखते हैं, उनको कंप्लीशन करेंगे। ट्रैफिक का मेन इशू है, इसके लिए भी काम चल रहा है और आपको आइंदा चंद महीनों में आपको कराची में काम होते हुए नजर आएंगे। हाफिज साहब को क्या कहना चाहेंगे? क्या लकीर ही नहीं है उनके हाथ में? हाफिज साहब को हम ये दावत देते हैं, आए मिलकर इस कराची की शहर की खिदमत करें और हमारे मैंडेट को तस्लीम करें। हाफिज साहब ने क्यों कबूल नहीं की थी? पहले पाकिस्तान पीपल्स पार्टी ने उनको दावत दी थी कि आ जाएं डिप्टी मेयर या कोई ऐसा कोऑर्डिनेशन बना लेते। जी, पाकिस्तान पीपल्स पार्टी ने पहले ही आपने देखा उनसे मुलाकात की, उनको ऑफर दी, अगर वो आपके साथ चल के काम करते तो कराची की बेहतरी के लिए अच्छा मैसेज जाता। तो हम अब फिर भी कहते हैं कि आए मिलकर इस शहर की तरक्की के लिए काम करें। हाँ, और उनके और आपके भी अगर कोऑर्डिनेशन अच्छा हो जाए, कुछ मंसूबे अपोजिशन भी दे, उसको भी देखा जाए, अगर वो हैं उनको भी ले लिया जाए तो एक अच्छा माहौल क्रिएट हो जाएगा। हम तो ये कोशिश करेंगे आए मिलकर इस शहर की खिदमत करें। हम तो शहर की खिदमत करने के लिए आए, हम तफरीकों को, नफरतों को मिटाने आए। बहुत शुक्रिया, थैंक यू। सलमान अब्दुल्ला मुराद, डिप्टी मेयर कराची असां सां मौजूद हुयो।
विजन इहो ई हो ऐं आख़िर में ऑफर बि करे वियो आहे हाफ़िज़ नईमुर रहमान जमात इस्लामी जे अॻवान खे ऐं जेको उम्मीदवार हुयो मेयर जो उनखे इहो ऑफर बि करे वियो आहे त अचो गॾिजी हाणे बि कमु कयूं इन शहर जी बहितरी जे लाइ लिसानियत सां पाक मज़हबी इंता पसंदी खां पाक को फ़िरक़ा परस्ती न हुजे ऐं असां हिन शहर जी तरक़ी हिन जी डेवलपमेंट माण्हुनि खे सुठी सहूलियात फ़राहम करण जे लाइ गॾिजी कमु कयूं। ज़बरदस्त ऑफर आहे सलमान मुराद साहब जी तरफ़ां। इहा ई सूरत हाल असां जेका आहे इहा डेवलप थी वञे सुठो कोऑर्डिनेशन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ऐं ॿियनि जो ऐं हुकूमत जो थींदो त कराची में बहितरी नज़र ईंदी। डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद जी तव्हां गुफ्तगू ॿुधी। अच्छा, मेयर हैदराबाद फर्स्ट टाइम एवर इन द हिस्ट्री पाकिस्तान पीपल्स पार्टी जो काशिफ शोरो ऐं उम्मीदवार ऐं बिला मुक़ाबला कामयाब वॾे ज़बरदस्त कामयाबी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी। काशिफ शोरो साहब असांखे जॉइन कयो आहे। काशिफ साहब अस्सलाम वालेकुम। शोर साहब, कराची हुजे या हैदराबाद हुजे मेयर अक्सर असां ॿी पार्टी जो मां ख़ासि तौर ते MKM जा मेयर रहिया आहिनि ऐं उन्हनि जा कुझु कम बि डिस्कस थींदा आहिनि। छा तव्हांजो विज़न आहे त कहिड़ा अहिड़ा कम हूंदा जेको तारीख़ में यादि ज़रूरु रखंदा माण्हू ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे बि यादि रखंदा? छा विज़न वठी तव्हां दिमाग़ में सोचो था ऐं कीअं कमु करिणो आहे? महिरबानी सभ खां पहिरियां हैदराबाद जे अवाम जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जिन पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पहिरियों फर्स्ट टाइम हिते हैदराबाद मां वॾी अक्सरियत सां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे मुंतख़ब कराया। तव्हां ॿुधाईंदो हैदराबाद जे अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी खे फर्स्ट घणी अक्सरियत सां हैदराबाद पीपल्स पार्टी खां काफ़ी तमामु घणा हैदराबाद जे अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे नुमाइंदनि खे हिते भारी अक्सरियत सां खटरायो आहे। हाणे असांजो विज़न आहे त असीं अॻियां हली कहिड़े तरीक़े सां हैदराबाद जे अवाम जा मसइला हल करे सघूं था। असांजे हिते फर्स्ट प्रायोरिटी जेकी असांजी आहे उहा साफ़ पीअण साफ़ पाणी आहे, जंहिंमें असांजो काफ़ी सारी स्कीमूं जेके हलनि पियूं साफ़ पाणी जूं, जंहिंमें असांजा हुन में काफ़ी सारा डेवलपमेंट कुझु 50% किथे कमु थी वियो आहे, किथे 90% थी वियो आहे। उन्हनि खे फर्स्ट टाइम असीं उन्हनि खे कंप्लीट करे पाणी जी शॉर्टेज आहे असीं कोशिशि कंदासीं उन्हनि खे फर्स्ट टाइम पूरो करियूं। रोड रस्ता जेके असां जे टुटल आहिनि या उन्हनि खे असीं सही तरह सां ठाहे करे अवाम खे फैसिलिटेट करियूं ऐं असीं कोशिशि कंदासीं त जिते जिते असांखे फ्लाईओवर या ब्रिज वग़ैरह ठाहिणियूं पवनि थियूं असीं उते जेके पूरियूं करियूं अवाम जे लाइ। ऐं कोशिशि कंदासीं त तफ़री मक़ामनि लाइ असां पार्क जी जे कंडीशन आहे उन्हनि सभिनि खे कुझु पार्क असां ठाहिया आहिनि, बाक़ी ॿिया जेके पार्क अंडर कंस्ट्रक्शन उन्हनि कंप्लीट करियूं ऐं ॿिया पार्क असीं ठाहे अवाम खे तफ़री मक़ाम मुहैया करियूं। काशिफ साहब, इहो विज़न त ठीकु आहे, पाणी हुजे ही त बुनियादी सहूलियतूं आहिनि। को अहिड़ो विज़न जंहिंसां नई नसल खे को अहिड़ो कमु मिली वञे, को अहिड़ी IT सिटी, को कंप्यूटर जे हवाले सां, को डिजिटल मार्केटिंग जे हवाले सां, अहिड़ी शयूं जंहिंमें कारोबारी माण्हू बि तव्हां सां अटैच थी सघनि। सॼी दुनिया ग्लोबल विलेज थी वई आहे। अहिड़ो को मनसूबो तव्हांजे ज़हन में ज़रूरु आहे त नौजवाननि खे कीअं इंगेज कंदव तव्हां? ॾिसो, असीं सभ खां पहिरियां कोशिशि कंदासीं बिज़नेस कम्यूनिटी कारोबारी शख़्सियात जेके आहिनि असां असांजे कॉन्टेक्ट में, ठीकु आहे, असांजी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल हले पई। उन में असीं कोशिशि कंदासीं त उन्हनि सां गॾिजी ऐं HMC जो लाइब्रेरियूं आहिनि, मुंहिंजी कोशिशि वधि खां वधि आहे उन्हनि खे अपग्रेड करे अचां ऐं हुते नोट जेके असीं करियूं त जीअं हू हुते वधि खां वधि को तालीम हासिल कनि ऐं हुते लाइब्रेरी में वेही करे कंटिन्यू करे सघनि। इहो त ज़बरदस्त इनिशिएटिव हूंदो तव्हांजो। लाइब्रेरियन खे तव्हां डिजिटल बि कंदो ऐं मुख़्तलिफ़ लाइब्रेरियन सां कनेक्ट बि कंदो, त हीअ त ज़बरदस्त आवाम जे लाइ तोहफ़ो हूंदो। इहो थोरो हिनखे ब्रीफली थोरो ॿुधाइजो, छा सोचियो आहे? जेके लाइब्रेरी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में कुझु असां वटि स्कूल बि आहिनि असांजा म्यूनिसिपल जा, ठीकु आहे। असीं कोशिशि हुन में असीं आहियूं त जीअं असीं 19 डेट ते 19 तारीख़ ते असांजो हलफ़ आहे, हलफ़ करण खां पोइ असीं जंहिं ॾींहुं ऑफिसनि में अचूं त असीं पहिरीं शुरूआति ई असीं उते ई करियूं उन स्कूलनि जी ऐं लाइब्रेरी जी बहाली ऐं हुननि खे अपग्रेड करे उन्हनि खे असीं खणी अचूं ऐं हुते जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे वधि खां वधि सहूलियतूं ॾियूं जीअं वधि खां वधि शागिर्द हुते अचनि ऐं वेही करे हुते तालीम कनि।
अच्छा, बिज़नेस जे हवाले सां ऐं ॾिसो न हाणे दुनिया भर में जेको मेयर हूंदो आहे न सर, उहो पाण उन जी जेको टैक्स कलेक्शन ऐं फंड जनरेशन, इहो बि हिकिड़ी टेक्निक आहे। तव्हां माण्हुनि खे सहूलियत ॾियो, टैक्स ॾियो, या अहिड़ी का माण्हुनि सां कोऑर्डिनेशन ॾियो जो माण्हू तव्हांखे सपोर्ट कनि था, अहिड़ी हिन खे कीअं वधाईंदो, उन जे लाइ छा सोचियो आहे? ॾिसो, असां वटि हिते टाउन आहिनि, ठीकु आहे, टाउननि जो हिकिड़ो पंहिंजो क्राइटेरिया आहे, उनजी टैक्स रेवेन्यू कलेक्शन आहे, ठीकु आहे। त असीं कोशिशि कंदासीं हुननि सां कोऑर्डिनेशन वेही करे असीं जेके टाउननि जे हवाले रेवेन्यू टैक्स कलेक्शन आहे असीं हुनखे वधि खां वधि बहितर कयूं, त हू टाउन जो जेतिरी वधीक बहितर करे सघंदो पंहिंजी टैक्स रेवेन्यू कलेक्ट, त हू वधि खां वधि हुते कमु करे सघंदो, माण्हुनि खे ॾेई सघंदो। उन खां पोइ जेके असांजे म्यूनिसिपल में असांखे टैक्सिस हूंदा मेयर जे आहिनि, असीं उन्हनि में वधि खां वधि कोशिशि कंदासीं त उन्हनि में असीं बहितर कारकर्दगी ॾेखारियूं त जीअं उहे बहितर तरीक़े सां अवाम जे मथां इस्तेमालु थी सघनि। बिल्कुलु। ऐं अकाउंटेबिलिटी कीअं रखंदो? एहतसाब जो अमल बि ज़रूरी आहे। अक्सर असां ॾिसूं था त हेठी लेवल ते ख़ासि तौर ते यूनियन या यूसी लेवल ते जेका फंड अचनि था उहो कुझु माण्हू पाण में विराए, उहो उन ते अकाउंटेबिलिटी जो कहिड़ो को कमेटी ठाहींदो त भई ज़रूरी आहे त भई चेक एंड बैलेंस हुजे? ज़रूरु, असां वटि उन लाइ कमेटियूं हूंदियूं आहिनि, दफ़े लाखों वांगुरु हींअर वसी हुन कमेटियूं ठाहे उन ते ऐं पाण हुनजो मॉनिटरिंग कंदुसि हुनजी, ऐं उन्हनि खे ॾिसंदुसि त हू सही तरह यूज़ थी थियूं या न, ऐं पाण हुनजी मॉनिटरिंग कंदुसि ऐं कमेटियूं। ऐं ब्रिजिस जे हवाले सां या ये जो इंफ्रास्ट्रक्चर इम्प्रूवमेंट जे हवाले सां को ज़हन में ख़ाको आहे? जी बिल्कुलु, असां वटि हींअर जीअं असांजो आहे फलोली वाह, अकरम वाह, लाइन चैनल, ठीकु आहे, उते असांखे जेके एरिया असांजा कुझु एरिया अहिड़ा आहिनि जिते असांखे ॾुखाई मुश्किलातूं पैदा थियनि थियूं, उते असां रिकमेंडेशन अची वठंदासीं। रिकमेंडेशन वठी करे असीं इंजीनियरिंग खां डिपार्टमेंट खां फैसिलिटी ठाराए असीं उते इंशाल्लाह उहे ब्रिज, जीअं कारी मोरी कॉलेज आहे जेके यूनिवर्सिटी जो दर्जो ॾिनो हुयो, गवर्नमेंट कॉलेज, तव्हां यादि परेडाबाद ऐं हालाना के विच में कुझु असीं कोशिशि कंदासीं त उते का फ्लाई ब्रिज ठाहे करे हुनखे हिन परेडाबाद सां हिन शहर सां था कनेक्ट कयो वञे, जीअं शागिर्दनि खे सहूलियत थिए यूनिवर्सिटी ताईं पहुचण में। ऐं जेका प्योर शहरी आबादी आहे उहो काफ़ी कंजस्टेड थी वई आहे, इंक्रोचमेंट आहे, माण्हू ॿुधनि नथा, इनखे कीअं तव्हां चैनलाइज़ कंदो त थोरो इनखे बि, छो त रोड रस्ता वॾा आहिनि पर इंक्रोचमेंट जे करे घणी परेशानी थींदी आहे हैदराबाद शहर में, उनखे कीअं तव्हां था ॾिसो? हैदराबाद शहर जी आबादी पहिरीं खां तमामु घणी वधी आहे, ठीकु आहे, इन हवाले सां असां इंफ्रास्ट्रक्चर रस्ता तमामु घटि आहिनि। असांजी रोडनि खे असीं छॾे न ॾियूं, वरी छॾे थी ईंदी। या ठीकु, जी 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 असां ॿुधूं था, जी जी काशिफ तव्हां ॿुधायो। जी जी, तो असांजी कोशिशि हूंदी त असीं ओॾी महिल उन्हनि खे उते वापसि रोड खे असीं कारपेट करे ठाहे छॾियूं त दोबारा जी इंक्रोचमेंट उते न थी। ऐं ख़ासि तौर ते हिकिड़ी ॿी शइ आहे, हाणे तव्हां बसि मकानी इहो थी वियो आहे, जेका महांगाई आहे उन में बि प्राइस कंट्रोलिंग जो जेको सिस्टम आहे न, उनखे तव्हां उन जो इंतिहाई ज़रूरी आहे। माफ़िया थी वियूं आहिनि, माण्हू लिस्टूं तव्हांखे नज़र न ईंदियूं, उन जे हवाले सां बि को मैकेनिज़म ज़हन में आहे? त उन जे हवाले सां असां डीसी साहब सां इंतिज़ामिया मिली करे कमेटियूं ठाहींदासीं। बिल्कुलि, जेके इख्तियारात डीसी साहब खे, असिस्टेंट कमिश्नर खे, मुख्तियारकारनि खे, उन्हनि खे हूंदा, असीं गॾिजी हुन कमेटी ठाहे असीं प्राइस चेकिंग ते हुन सां गॾु बीहंदासीं ऐं इंशाल्लाह अहिड़ी का शइ थियणु कोन ॾींदासीं। बिल्कुलु, थैंक यू वेरी मच। काशिफ ख़ान शोरो साहब, डिप्टी मेयर हैदराबाद असां सां मौजूदु हुया, ऐं काशिफ शोरो साहब जो विज़न ऐं जेका उन्हनि ॻाल्हि ॿोल कई ख़ासि तौर ते इंतिहाई सूदमंद आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मेयर हैदराबाद में आहे। सुठी हिकिड़ी शइ कराची हैदराबाद थी विया आहिनि, सूबाई हुकूमत आहे, ज़रूरु कमु थींदो, अवाम जी उमेद आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी में, ऐं कोशिशि इहा ई हूंदी त सुठो कोऑर्डिनेशन क्रिएट थिए जंहिंमें सुठो कमु थिए। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मेयर, डिप्टी मेयर ऐं तव्हां ॿुधियो उन्हनि जा विज़न। जमात इस्लामी जो हाफ़िज़ नईमुर रहमान साहब हाराइजी वियो आहे, अक्सरियत हुई जमात इस्लामी ऐं PTI जी, पर PTI जा कैंडिडेट न आया या अचण न ॾिनो। छा मौक़िफ़ आहे? जमात इस्लामी जो अॻवान उसामा राज़ी साहब असांखे जॉइन कयो आहे,
उसामा साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। उसामा साहब, क्या कहना चाहेंगे आज जो कुछ हुआ और जिस तरीके से हुआ उस पर क्या कहना चाहेंगे? आज जो कुछ हुआ वो बहुत ही बुरा हुआ इस शहर के साथ, इस शहर में जमहूरियत के साथ, अवाम के साथ, और अवाम के पूरे मैंडेट के ऊपर शबखून मारा गया है। ठीक है। और पीपल्स पार्टी ने रियासत और पुलिस और हुकूमत के वसाइल और ताकत को इस्तेमाल करके मुंतखब नुमाइंदों के साथ वो सलूक किया है कि जो पहले वो सोशलिज्म के साथ करते रहे और जो आजकल जमहूरियत के साथ कर रहे हैं। अच्छा, तो ये क्या अक्सरियत थी, थोड़ा सा बताइएगा, फिर लोग सुनना चाह रहे हैं। देखिए, अगर आप बल्दियाती इंतखाब के अवामी मैंडेट को देखें तो वो 3 पार्टियों में तकसीम था। पीपल्स पार्टी के पास 155 वोट थे, जमात इस्लामी के पास 130 थे और पीटीआई के पास 63 वोट थे। गोया 3 बड़ी पार्टियों में ये वोट मुनकसिम थे। इनमें से 2 पार्टियां जो भी मिल जाती उनका मेयर आराम से आना चाहिए था, जमहूरी तरीकों और नॉर्म्स के और इखलाकियात के मुताबिक। ठीक है। पीटीआई और जमात इस्लामी ने बाहिमी इत्तेहाद कर लिया, उसके नतीजे में इनकी 193 सीटें हो गई और इनका और जो पीडीएम और पीपल्स पार्टी का इत्तेहाद था उसके पास 173 सीटें बची थी। लिहाजा 193 को आराम से जीत जाना चाहिए था। लेकिन हमारे मुल्क में चूंकि एक आमराना, एक फाशिस्ट अपनी बालादस्ती कायम करना, एक जागीरदाराना माइंडसेट है कि हम जो कहेंगे वो होगा, चाहे उसके लिए ताकत इस्तेमाल करनी पड़े, चाहे लोगों को रोंद कर, कुचल कर, लोगों की राय को अगवा करके, लोगों के नुमाइंदे को अगवा करके हमें अपनी बात मनवानी है और इसका नाम जमहूरियत रखना है और लोगों को ये बावर कराना है कि जो कुछ होना था हो गया, बस ये इलेक्शन हो गया, यहाँ पे ऐसे ही इलेक्शन होता है और चलिए अब आगे बढ़िए। तो ये बिल्कुल आंखों में धूल झोंकने वाली बात है। पूरे कराची के मैंडेट को अगवा किया गया है आज और इन्होंने पीटीआई के क्या स्ट्रेटेजी होगी? इस तरह से अक्सरियत तो नहीं बनती, यानी कि अगर जब भी ऐवान खुलेगा, जब भी पाकिस्तान तहरीक इंसाफ के अरकान आएंगे वो अपोजिशन में बैठेंगे, इधर मेयर की साइड पर बैठेंगे और कई करारदाद पेश होनी होगी, बजट पेश करना होगा, तो किस तरीके से मेयर अपनी अक्सरियत साबित करेंगे और आपकी क्या स्ट्रेटजी है आगे? जी, आपने बिल्कुल सही फरमाया। देखिए, सिर्फ इतना सा तो मसला नहीं है कि मेयर का किसी तरह से दौल धमकी से आप मेयर मुंतखब कर लें। भाई, आप बजट कैसे मंजूर करेंगे, आप हाउस कैसे चलाएंगे, आप करारदादें कैसे जो है वो मंजूर करेंगे, आप कवानीन किस तरह से बनाएंगे? आप नहीं कर पाएंगे ये काम। तो इसलिए हमारी हिकमत अमली ये है कि पहली चीज तो इसमें यह है कि इन्होंने इतनी तह दर तह धांधलियां की हैं, हल्का बंदी में धांधली, वोटर लिस्टों में धांधली, नतीजा आने के बाद आरओ के जरिए नतीजे बदलने की धांधली, एक अपने जो हल्काजात हैं जहाँ पे जीतने के इम्कान उनके ज्यादा थे वो 10,000 पे बना दिया, जहाँ पे उनको हारने का चांस है उसको 50,000 और 60,000 पे हल्के बना दिए। इस तनासुब, इतनी बड़ी धांधली के बाद इन्होंने इस वक्त जो धांधली की है वो तो उन सब के ऊपर जो है वो मुस्तजाद है। इसलिए मैं समझता हूँ कि हम इन्होंने एक्ट के जरिए मुर्तजा वहाब साहब को, जो एक नॉन इलेक्टेड आदमी है, उनको जो है वो गैर कानूनी तरीके से मुंतखब कराया है। हमने हाई कोर्ट में जो एक पिटिशन दायर कर दी है, हाई कोर्ट ने समाअत शुरू कर दी है और उनके वकील से, हुकूमत के वकील से हाई कोर्ट में ये अंडरटेकिंग ले ली है कि क्योंकि हम इस तमाम फरीकैन को सुन के फैसला करेंगे, इसलिए आज का प्रोसेस तो हो रहा है, हम उस पर स्टे नहीं दे रहे। लेकिन अगर कल ये बात वाजे होकर सामने आई कि ये गैर कानूनी तकर्री हुई है, ये एक्ट जो है इलेक्शन के तरीकाकार के बरखिलाफ बनाया गया है, तो ये पूरा प्रोसेस जो है वो ये रिवर्स हो जाएगा। अच्छा, अदम एतमाद का भी अभी से सोच रहे हैं या कुछ थोड़ा वक्त लेंगे कि केयर टेकर सेटअप आ जाए, केयर टेकर हुकूमत कोई आ जाए, उस वक्त तक कोई मौका देंगे अदम एतमाद का, या कोशिश होगी कि अदालत से कोई फैसला ले लिया जाए? नहीं, अदालती कार्रवाई को हम पैरेलल बिल्कुल जारी रखेंगे, इसमें कोई हम इसका इंतजार नहीं करेंगे। और कल हमने पूरे मुल्क में कराची के हक में इस वक्त पूरा मुल्क खड़ा हुआ है। कराची मिनी पाकिस्तान है, पूरे मुल्क में यौम सियाह का ऐलान किया है। कराची में भी कल 8 से 10 मुकामात के ऊपर यौम सियाह से तब्दील तो नहीं होता ना, इन हाउस जो चेंज होनी है वो तो इन हाउस होनी है। जी जी, तो उसको कैसे, उसकी क्या स्ट्रेटेजी है? अदम एतमाद बहुत जल्दी लाएंगे या उसके लिए कुछ वक्त लेंगे आप? नहीं, बस हम उन अफराद को, देखिए पीटीआई के लोग इस वक्त शदीद प्रेशर में हैं। ठीक है, हमारा मसला नहीं है, हमारे तो 130 मेंबरान मौजूद थे। ठीक है, मसला है उन 60 लोगों का, 63 लोगों का कि जो पीटीआई के मेंबरान हैं, उनके ऊपर इस वक्त शदीद दबाव है, हम इस बात को जानते हैं। और उसमें से जितने लोग आज आए और जितने लोग
जो है धौंस धमकी के जरिए जिनको गायब किया गया, मैं उनकी इस्तिकामत को सलाम करता हूँ। और इंशाअल्लाह ताला हम आने वाले दिनों में इसका जो है हाउस के अंदर भी, हाउस के बाहर जो भी सियासी और जमहूरी तरीके हैं और अदालतों के अंदर भी, इलेक्शन कमीशन में भी इसको शदीद जो है हम इस फ्रॉड इंतखाब को हम कभी मंजूर नहीं करेंगे, ना पूरा कराची इसको मंजूर करेगा। थैंक यू वेरी मच उसामा राज़ी साहब, बहुत शुक्रिया आपका, वॾी महिरबानी। उसामा राज़ी साहब जमात इस्लामी जो अॻवान वाज़े तौर ते उन चयो त मेयर जो इलेक्शन कराची में उनखे क़बूल न कंदासीं, अदालत में भी चैलेंज कंदासीं, इन हाउस में भी, ऐं इंतहाई मुश्किल थींदी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे त मेयर जी जेका अक्सरियत आहे हू कीअं कानून साज़ी कंदा, कीअं बजट पास कंदा, कीअं मुख़्तलिफ़ क़रारदादूं ऐं शहर जे हवाले सां बहितरी जा जेका इक़दाम आहिनि उन्हनि खे कीअं अप्रूवल वठंदा। इंतहाई इहो कमु मेयर मुर्तज़ा वहाब जे लाइ इंतहाई मुश्किल हूंदो। इहो हिकिड़ो चैलेंजिंग सेक्टर आहे जंहिंखे असां इंशाअल्लाह मुस्तक़बिल में ज़रूरु हिन खे डिस्कस कंदासीं कहिड़ा चैलेंजिस हूंदा। ओवरऑल सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी सॼे सूबे में मेयर, डिप्टी मेयर, डिस्ट्रिक्ट चेयरमैन ठाहिण में कामयाब थी वई आहे। होप इहो ई था कजे त सुठी का क़यादत कमु कंदी ऐं माण्हू ख़ुशहाल थींदा। थैंक यू वेरी मच। अॼु जो प्रोग्राम ते पुॼाणी ते पहुतो। पंहिंजी फीडबैक पॉइंट ऑफ ऑर्डर जे हवाले सां ज़रूरु ॾिजो। पॉइंट ऑफ ऑर्डर में पंहिंजा मसला ॿुधायो, असां उथारींदासीं। ख़ुदा हाफ़िज़।